ज़कात सिर्फ़ मुसलमान खां वठणी आहे ऐं मुसलमान खे ॾियणी आहे। ज़कात मुसलमान खां वठणी आहे ऐं मुसलमान खे ॾियणी आहे। बाक़ी जेके सदकात ख़ैरात अल्लाह जे राह में कजनि था न, अल्लाह जे राह में जेके कजनि था सदकात ऐं ख़ैरात, तरजीहात में शामिल कयो पंहिंजे मिटनि माइटनि अज़ीज़ वकारब खे। पर जेको गैर मुस्लिम नान मुस्लिम अचे थो, तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, मां तो रहां पडीदन शहर में सोचनि जो पाड़ो आहे जिते हज़ारे सोची मर्द औरतूं रहनि थियूं। तव्हांजे शहर में को पाड़ो हुजे, असां वटि हज़ारनि जे तादाद में उन्हनि जो वोट बैंक मौजूदु आहे। लेकिन अॼु ॾींहं ताईं उहे जॾहिं बि कुझु को भत बाट कंदा आहिनि त हू कॾहिं बि पाण कोन रधींदा अथव, या ख़बर अथव? हू अगरि मुर्गी कोहराईंदा आहिनि त मुस्लमाननि खे मिनथूं कंदा, ओ मुस्लिम ए मुस्लमान मूंखे कुही ॾे। पोइ हिकिड़ी औरत ऐं मर्द खां मूं सुवाल कयो त तव्हां मुस्लमाननि खां छो था कोरायो? हुन चयो सच इहो आहे त जॾहिं न मुस्लिमीन असांखे कुही ॾींदा आहिनि पोइ उन भाॼीअ में एॾो मज़ो हूंदो आहे, एॾो सुकून ईंदो आहे, ऐं जॾहिं असांजा कोहंदा आहिनि त पोइ जहिड़ो भाण जो भाण हूंदो आहे। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़, पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा बाना हुजूर जे दरबार में नान मुस्लिम ईंदा या कोन ईंदा? थोड़ो ॻाल्हायो त सही। ओ मुसलमान दिल कुशादी कर, अगर गैर मुस्लिम खे तूं इन निगाह सां ॾिसंदे, हकीर निगाह सां ॾिसंदे, नफ़रत जे निगाह सां ॾिसंदे त हू मुंहिंजे महबूब जो ग़ुलाम कीअं थींदो? मुंहिंजे महबूब जो ग़ुलाम त तॾहिं थींदो जॾहिं आला अख़लाक जो मुज़ाहिरो करी। अहिड़ो अख़लाक हुजे तुंहिंजो। इन वक़्त असां वटि सोची मेले में सूबेदार बि आहिनि, उस्ताद बि आहिनि, हिकिड़ी पूरी फैमिली, पीउ उस्ताद, पुट उस्ताद, हाणे सभु जो सभु तयार थी विया आहिनि त असां मुस्लमान थींदासीं। यादि रखी छॾियो, पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया, इन्न अकमलल मुमिनीन ईमाना अहसनुहुम खुलुका कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। कामिल ईमान उन मोमिन जो आहे जंहिंजा अखलाक भला आहिनि, ऐं तव्हांजो अखलाक रुॻी मुस्लमान सां न, हर इंसान सां हुजे। यादि रखी छॾियो, नान मुस्लिम सां मुहबत करणी आहे, नफ़रत नाहे करणी। ईअं सम्झो नान मुस्लिम खे जीअं हिकिड़ो मरीज़ थींदो आहे। अॼुकल्ह जेका बीमारी आहे टीबी वचड़ंदड़ आहे न, टीबी वचड़ंदड़ आहे। पोइ टीबीअ जो मरीज़ न डॉक्टर ॾे वञे, डॉक्टर चइबो आहे न कि कढो हिन जी बीमारी वचड़ंदड़ आहे, त तव्हां असां उन डॉक्टर खे छा चवंदासीं त ही डॉक्टर या ज़ालिम आहे? जवाब ॾियो, छा चवंदासीं? हालांकि मर्ज़ वचड़ंदड़ त आहे नी। डॉक्टर उहो न आहे जेको बीमार खां नफ़रत करे, बीमारीअ खां नफ़रत कबी आहे, बीमार खां नफ़रत न कबी आहे। जॾहिं को नान मुस्लिम तो ॾे अचे हली, जेका ज़कात उहा न आहे ॾियणी, क़ुर्बानी जो गोश्त। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अगरि आयो आहे वठण त हिकिड़ो हिसो जेको तोखे पंहिंजो आहे न, हिकिड़ो हिसो त वाट अल्लाह जो आहे, ग़रीबनि मिस्कीननि यतीमनि खे ॾे। हिकिड़ो हिसो तुंहिंजे बचड़नि जो आहे, हिकिड़ो हिसो कंहिंजो आहे? जवाब ॾे। तुंहिंजे दोस्तनि यारनि जो आहे न, हिकिड़ो हिसो त तुंहिंजी ज़ाती मिल्कियत आहे न, पोइ उन पंहिंजे ज़ाती मिल्कियत मां उन ग़रीब खे ॾेई छॾे। हिकिड़ो हिसो त तुंहिंजो पंहिंजो, टे हिसा कबा आहिनि, हिकिड़ो अल्लाह जे राह जो, उहो मुस्लमाननि पाड़े वारनि ग़रीबनि खे ॾेई छॾे। हिकिड़ो हिसो तुंहिंजे दोस्तनि यारनि जो, भला उहो पंहिंजे दोस्तनि यारनि खे ॾे। हिकिड़ो हिसो त पंहिंजे घर जो रब ॾिनो थिए। हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे न, तुंहिंजी मिल्कियत आहे न। अञा सादो सवली में करे ॿुधाई, वञी थो पियो रस्ते में को नान मुस्लिम वेठो आहे, चवे थो अल्लाह जे नाले ख़ैर ॾे, हुनखे रुपयो ॾियणु जाइज़ आहे नाजाइज़ आहे? जवाब ॾे। जाइज़ आहे न, तुंहिंजी पंहिंजी मिल्कियत आहे न, तो ॿिए जो हक़ न खाधो आहे न। हाणे तुंहिंजो पंहिंजो हिसो आहे न गोश्त जो, नान मुस्लिम आयो आहे, अल्लाह जे राह में पंहिंजे हिसे मां तूं हुनखे कढी ॾेई छॾ। हुनजे ऐं नियत इहा कर, मुंहिंजा मौला मां पंहिंजे ज़ाती हिसे मां हिनखे ॾियां थो, इन लाइ थो ॾियां त हे नान मुस्लिम आहे। मन असां मुस्लमाननि जे महबूब जे उम्मत जो सुहिणो अखलाक ॾिसी करे ऐं मन ही को मुस्लमान थी पवे। इन नियत सां ॾिजे, हिकिड़ो मुस्लमान थियो त तुंहिंजो हज़ारे कुर्बानियूं हिकिड़े पासे, उहो साहब वधीक या घटि आहे। इंसानियत जो कदर कर। अल्लाह नान मुस्लिमन खे ॾे थो या नथो ॾे? जवाब ॾियो। टाइम गुज़रियो न त मां क़ुरान जी आयत पढ़ी ॿुधाई है। मन अमिल सालिहम मिन ज़करिन औ उनसा वहुव मुमिन फलनुहयियन्नहु हयातन तय्यिबह वलनजज़ियन्नहुम अजरहुम
बिअहसन मा कानू यअमलून। याद रखी छर मुंहिंजा दोस्त, साह वारी शे हलाल हुजे या हराम हुजे, साह वारो मुस्लिम हुजे या नान मुस्लिम हुजे, इस्लाम असांखे सेखारे तो दुश्मन सां भी भलाई कयो। हाणे ॻाल्हि तां चढ़ी आयो अच त ॿुधाई। हिकिड़ो यहूदी आहे, टाइम ओवर थी वियो पर हाणे ॻाल्हि कढी थई त ॿुध। हिकिड़ो यहूदी आहे, हमराह गुज़ारे वियो। ज़ाल खे हिकिड़ो पुटड़ो, ज़ाल वेचारी धारी, धारनि जे इलाइक़े में बचिड़ो नंढड़ो आहे। अमन ज़ाल माउ खे कपिड़ा पाइण लाइ कोन्हनि। हिकिड़ो जोरो आहे, जॾहिं छातीअ खां फाटी वियो, उन बचिड़े चयो मुंहिंजी जीजल अम्मा कपिड़नि जो वॻड़ो तुंहिंजे लाइ वठी अचां। माउ चवे थी बच्चा मिटनि में मिटी न आहे, पंहिंजनि में पंहिंजाई न आहे। मुंहिंजे मुर्शिद हज़रत सुहिणा से रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो शेर पढ़ंदा हुया, ओ मोहब्बत नागे रही त अजीजन में सगन सौटन प्यारन दोस्तन में, मामन चाचन ऐं सगन भाइरुन में अथई मतलब जो हर को यारो अदार न दम धणिया खां तू धार अदा मज ज़िक्र इलाही गुज़ारे अदा रहो न दम धणिया खां। उन यहूदीअ जो बचिड़ो मिटन माइटन ॾे वियो, कंहिं अमड़ लाइ कपड़नि जो वॻो न ॾिनो, रोंदो मोटी आयो। रस्ते में यहूदी राहिब मिली वियो। ओ नंढड़ा रोई छो थो? चवे थो मुंहिंजे जीजल अमड़ जे जिस्म ते हिकिड़ो कपड़नि जो वॻो छातीअ खां फाटी वियो आहे, कमाइण जी ताक़त कान्हे का, पंहिंजे जीजल अमड़ जे लाइ सॼे मिटनि ॾे वियो हा, कंहिं कपिड़े जो वॻो न ॾिनो आहे। हाणे रोयां थो त काॾे वञा, अमड़ खे मुंहुं कहिड़ो ॾेखारियां। उन यहूदी राहिब चयो जेकॾहिं अमड़ जे लाइ ज़रूरी वॻो वठणो अथई त हिकिड़ो मूंखे जवान सुझंदो आहे। चवे थो केरु आहे? चवे थो तूं बि यहूदी मां बि यहूदी, पर उहो महबूब मुहम्मद रसूलुल्लाह अल्लाह जो सचो नबी आहे। यतीमा नंढड़ो आहे, चए थो नबी छा हूंदो आहे? तू असां यहूदी, ओ यहूदी कोने? चे ओ यहूदी कोने। चे केरा? चे अल्लाह जो नबी आ। चे पो मुखे कीअं ॾींदो? चे इहो ई त मज़ो आ, आहियां त यहूदी पर मुंहिंजो ईमान आ उन महबूब जे दर ते जेको वेंदो आ कॾहिं बि ख़ाली कोन मोटंदो आ। उन मासूम बचिड़े चयो मां त यहूदी आ। चवे थो मूं तोखे चई छॾियो। नंढड़ो बचिड़ो डिॼे थो, मतां मूंखे वर खलाईंदो हुजे। आयो अमड़ वटि, अमड़ जी छाती फाटल आहे, हथड़नि सां पंहिंजी छाती थी ढके। बचिड़े खे चवे थी बच्चा मूं त तोखे अॻे ई चयो हो पंहिंजनि में पंहिंजाई कोन्हे का, कोन मिले। आस्ते रोई चवे थो अम्मा पंहिंजनि त कोन ॾिनो आहे, पर हिकिड़े धारे जो ॾसु मिलियो आहे। अबा केरा? अम्मा उन जो नालो महबूब मुहम्मद रसूलुल्लाह आ। जीअं बचिड़े नालो वरतो, अमड़ भाकुर पाए गले में खणी सुक कयो। बचिड़ा ईअं न कजा, उन ॾे न वञजा। बचिड़ो चवे थो अम्मा छो न वञा? चवे थी बच्चा उन ॾे न वञजा। बचिड़ो चवे थो अम्मा वञा छो न? कोन ॾींदो? चवे थी ॾींदो ज़रूर। अम्मा जॾहिं ॾींदो त छो न वञा? चवे थी ओ मुंहिंजा बचिड़ा जंहिं महबूब जो तो नालो ॿुधो आ, उन पिरीअ जे अखियुनि में रब ओहो राज रखियो आ, जेको भी हिकु दफ़ो वेंदो आ त अबो अम्मा विसारे ज़िंदगी भर ग़ुलाम बणिजी वेंदो आ। अमड़ खे भाकुर विझी थो चवे अम्मा को अहिड़े महबूब ॾे छो न वञा? मां चवे थी बच्चा मूंखे तोखां सवा केरु कोन्हे, मुंहिंजो केरु आहे, मुंहिंजी संभाल केरु कंदो? अम्मा वाइदो थो कयां ग़ुलाम कोन थींदुसि, अम्मा वाइदो थो कयां दिलि कोन ॾींदुसि। इजाज़त ॾे, माउ खे ख़बर आहे त मोटंदो कोन, पर मां हूंदी आहे। रोई चवे थी बचिड़ा रोंदो ॾिसंदो थो वञी, मां तेसीं ॻोढ़ा कान बंदि कंदसि जेसीं वापसि न ईंदे। उहो नंढड़ो जीअं अमड़ खां मोकिलायईं, विखूं मदीने ॾे खयईं। दिलि में मिंट मिंट में ख़्याल अचे त सुहिणो मुहम्मद कीअं हूंदो।
होड़ा दिल में ख्याल थो पियो अचे महबूब कीअं हूंदो, मुंहिंजी दिल कीअं खसींदो, मुंहिंजे दिल ते कब्ज़ो कीअं कंदो, मूंखे पंहिंजो गुलाम कीअं बनाईंदो। सभु कुझु विसरी वियो जीअं मुस्तफ़ा यादि ईंदी वई, रब सीने खे मदीनो बनाईंदो वियो। बचड़ो ईंदो वयो मदीने शहर में पहुतो। ॿाहिरि को माण्हू मिलियो, उनखे चई ॾे ख़बर, ॿुधो आहे त हिन शहर में महबूब मुहम्मद रसूलुल्लाह मौजूद आहे। चई मौजूद आहे। चई किथे मिलंदो? चई साम्हूं मस्जिद में मिलंदो। चई अकेलो हूंदो? चई न पंहिंजे जीअं चंड सितारनि में हूंदो आहे ईअं सहाबा जे सथ में महबूब हूंदो। चई घणा माण्हू हूंदा? चई घणा हूंदा। चई पोइ सुञाणा कीअं? चई सुञाणप सवली आहे। चई कीअं सुञाणा? चई तूं ॾिसंदो वञ जंहिंजे चेहरे ते चोॾीअ जो चंड चमकंदो हुजे, पक समझजा उहो महबूब मदीने जो घोट। यतीम उतां पुछी करे हले थो, दिल में ख्याल गई जीअं मस्जिद नबवी कचड़ी ठहियल आहे, सहन में महबूब वेठा आहिनि, अबू बकर सिद्दीक भी वेठो आहे, उमर फारूक भी वेठो आहे, उस्मान ज़िन्नूरैन भी, हैदर करार भी, तलहा भी वेठो आहे, ज़ुबैर भी वेठो आहे, बिलाल भी वेठो आहे, हसन हुसैन भी वेठो आहे। मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे तरफ नंढड़ो अचे तो पयो, कद नंढड़ो आ। हाणे माण्हू सहाबा जा वलर वेठा आहिनि, कीअं ॻोल्हे? अञा जो पेरनि जे खुड़नि ते मथे थियो, अञा हिन थोरड़ो पाण खे मथे कयो। होॾो मदीने जे ताजदार पंहिंजे पाण खे मथे करे चयो, ओ यतीम जल्दी आ, तुंहिंजी अमड़ तुंहिंजो इंतज़ार करे रही आ। ओ यतीम जल्दी आ, तुझी मां तुझो इंतजार करे रही आ। दीवानो त अगई हुयो, जीअं जो ॿुधई त जीअं जो ॿुधई तीअं दिल जो वई। गुला नबी महेसर दाह कई पर कोथो ॿुधाई। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ आयो, विखू अॻिते पियो खणे, दिल में ख्याल कई जंहिंखे इहा ख़बर आहे मां यतीम हां, जंहिंखे इहा ख़बर आहे मुंहिंजी मां इंतज़ार करे रही आहे, त पोइ सुवाल कोन कंदुसि, ॾिसां त पाण ई ॿुधाए थो या नथो ॿुधाए। अञा दिल में ख्याल कंदो आयो आ, अञा वेझो भी कोन पहुतो आ त मुझे महबूब मुस्तफ़ा सहाबा जे सथ मां उथी करे पंहिंजी चादर मुबारक पाक कुल्हन तो लाहे करे पाण फरमायो, यतीम बचड़ा देर न कर, हीअ चादर खणी वञ, तुंहिंजी मां तुंहिंजो इंतजार करे रही आ। उन यतीम महबूब जी चादर वरती, सीने सां लाथी, अखियूं मथे नथो खणे, माउ सां वाइदो करे आयो आहे, ॾिसंदुसि कोन मतां दिल खसिजी वञे, निहारींदुसि कोन मतां गुलाम बणाए छॾे। अखियूं हेठि लॻियूं पयूं आहिनि, दिल सां मिली पई आहे। बिख पोइते खणी वरी दिल चवेसि त काॾे थो वञी, दिल चवेसि पोइते थी, अकुल चवेसि अॻिते थी। बचड़ो इन मुज़ब्ज़ब जो शिकार लॻो पियो आहे। हेॾो हाजी गुलाम नबी महेसर मेहड़ में वेही दाह करे छा चयो? चई त ॿुधाए वठ। हाय अखिड़ियुनि खे कयां छा मां, जो कलूर करे आयूं, महबूब ॾिसी दिल खे मजबूर करे आयूं। अखेड़ियुनि खे कयां छा मां, जो कलूर करे आयूं, महबूब ॾिसी दिल खे मजबूर करे आयूं। अचण महिल बि डॉक्टर चयो त न वञा, पहिरीं तव्हांखे कोन ॿुधायो। 2:15 बजे थेली हणाई अथमि, 4:45 बजे थेली लहराए निमाज़ पढ़ी अथमि। अचण महिल बि ड्राइवर शाहिद आहे, डॉक्टर चयो त वञी थो, ख़्याल कजां, ॻाल्हाइजां न। मां चयोमांसि हिकिड़ो अधु कलाक खनि, ग़रीब यूनुस हिकिड़ो आहे, कंहिं वॾेरे जो हुजे त खणी धकु पटियांसि, ग़रीब खे धकु पटींदुसि, ॾुख थींदुसि। सॼी वाट चवंदो असां चाक न आहियां, पर हिते आयो हां, पाणी लॻो पियो हां, पर ख़बर न आहे, टाइम थो ॾिसां त अलाए किथे वञी पहुता, पर ॻाल्हि पूरी, थकिजी पियो ॾाढो, पर ॻाल्हि पूरी कंदुसि। जीअं बचड़ो चादर सीने सां लाए रोंदो पोइते मोटियो, अचे ॾिसे त अमड़ मुंहिंजी वेठी आ। हूअं हिन खे ॾिसी कंधु हेठि कंदी हुई, अॼु हिन ॾिठो त अम्मा जो कंधु हेठि आ।
चादर खणी आस्ते आस्ते करे अम्मड़ जे मथों विधई, मथों विझी बीही रहियो। अम्मा मथे कंधु न कयो, सजड़ो कई, ओ मुझी जी जल अम्मा। मां जवाब को न ॾिनो। ॿियो दफ़ो सॾु कई, ओ मुझी जी जल अम्मा कावड़ी छाजे लाही, मां त मोटी आयो हां। अम्मड़ जवाब को न ॾिनो। नंढड़ो ॿार टियों दफ़ो जी जल अम्मा सजड़ो करे कंधड़े में गिराटी पाए चुमियूं थो ॾे। अम्मा मथों चादर महबूब जी, हाणे महबूब जे चादर के चुमियूं ॾेई रहियो आहे। ओ मुझी अम्मा, मां त उन दिल पर कहूं पाक चादरड़ी वठी आयो हां। मुझी अम्मा कंधु मथे छो नथी करी। अम्मड़ के लोडा ॾियण शुरू कई त जीअं केरु निंड मां छिरक भरींदो आहे, ईअं अम्मड़ ईअं छिरक भरे मुंह तां चादर मथे कई। बचड़े ॾे निहारे त बचड़े जे अखड़िन में बि लुड़क, अम्मड़ जे अखड़िन में बि लुड़क। बचड़ो चवे थो अम्मा छा राज़ आहे? अम्मड़ थी चवे त बचड़ा तूं त सॾड़ा पियो करी, हाणे ॿुधा तोखे जवाब ॾां या मदीने वारे यार जो दीदार कयां। अम्मा तो कीअं दीदार पे कयो? ओ मुझा बचड़ा जीअं तो मुझे मथां चादर विधी त मां ॾिसां पई मुंहिंजो दुनिया जो नज़र न मंज़ूर मटिजी वियो, दुनिया जो मंज़र हटी वियो। जीअं तो चादर विधी मां ॾिसां पई त तूं वञी रहियो आ। तो पेरड़ा मथे खयां, महबूब पंहिंजो चेहरो मथे कयो, सॾड़ो करे तोखे थो चवे, ओ यतीम बचड़ा हलिया, तुंहिंजी जी जल अम्मा तुंहिंजो दीदार करे इंतज़ार करे रही आहे। महबूब तो सां ॻाल्हाए पियो, उहो बि ॿुधां पई ॾिसां पई, तूं जेको दिल में सोची पियो उहो बि मां ॿुधां पई। हाणे मूंखे ॿुधाए त पिरीअ जो दीदार कयां या तोखे जवाब ॾियां या इंतज़ार कयां? अम्मा छा ख़्याल आहे? ओ मुंहिंजा बचड़ा अॻु में तोखे मनो पई कयां, हाणे अॻियों मां थी थियां पोयां तूं थी त ज़िंदगी भर मुस्तफ़ा जे ग़ुलामीअ में हली गुज़ारियो। जवाब दे, हाणे जवाब दे। नान मुस्लिम खे ॾियण जाइज़ा नाजाइज़ा? जवाब दे। मुझे महबूब मुस्तफ़ा जे चादर जो शान छा है? जवाब दे। अम्मा खुदैजतुल कुबरा रज़ियल्लाहु तआला अन्हा, उहा मुझे महबूब मुस्तफ़ा जी पाक घरवारी ईमान वारन जी मां, तमाम अज़वाज मुतहरात। मुझा दोस्त अजीज बैतुल माल मां वजीफो वरतो, लेकिन अम्मा खदीजतुल कुबरा उहा है जंहिं पंहिंजो अल्लाह तआला दीन जे मथों कुर्बान करे छॾियो, कॾहिं भी बैतुल माल मां वजीफो न वरतो। उन अम्मा खे मुझे महबूब फरमायो, ओ मुझी प्यारी कुंवार खुदैजा, कॾहिं त को मां मुस्तफ़ा सां नाज़ ई नखरो कर। हिकिड़ो दफ़ो नाज़ थी करे महबूबन खे नथी चवे, अम्मा फातिमा खे थी चवे, बचड़ी फातिमा महबूबन खे अर्ज़ कर बस ॿियो कुझु बि न खपे, जेॾी महिल मां दुनिया छॾियां न त इहा पंहिंजे कुल्हड़नि जी चादर मूंखे कफन में ॾियनि, मुंहिंजे लाइ काफ़ी आहे। जंहिं कुल्हड़नि जे चादर ला अम्मा खुदैजतुल कुबरा मुझे महबूब सां नाज़ करे, अॼु मुंहिंजो मुस्तफ़ा यतीम बचड़े खे उहा चादर ॾेई रहियो आहे। अंदाज़ो निहार, अंदाज़ो निहार, काइनात खे मुंहिंजो मुस्तफ़ा दर्स ॾेई रहियो आहे त मां मुस्तफ़ा जे चादर जो मौजज़ो ॾिसो, जीअं उन जे मथां ततहीर वारी चादर पई आहे, रब ईमान जे दौलत सां माला माल करे छॾियो। सबक मिलियो तो असांखे त नान मुस्लिम सां सुठो वर्ता कर, उनखे इज्जत ॾे, उनखे प्यार ॾे, हुन सां अहिड़ो अखलाकी किरदार अदा कर जो तुंहिंजे अखलाक खे ॾिसी करे हुनजी दिलि उनखे मजबूर करे, दिलि मजबूर करे। यार हेॾा न अज़ीम इंसान मुस्लमान आहिनि, केॾा न नबीअ जा सच्चा ग़ुलाम आहिनि। मां काफ़िर हां, पोइ बि मुंहिंजी हेॾी इज़त था कनि। सचो दीन आहे त मदीने वारे जो सचो दीन आहे। अगरि तुंहिंजे अखलाक खे ॾिसी करे उहो मुस्लिम का नान मुस्लिम मुस्लमान थी वञे त तुंहिंजा ॿई जहान ठही वेंदा, रब बि राज़ी, मदीने जो साईं बि राज़ी। अदा समझी वियो न? ज़कात मुस्लमान खां वठणी आहे ऐं मुस्लमान खे नान मुस्लिम खे ज़कात नथा ॾेई सघो, ख़ैरात ॾेई सघो था। सदको ॿिनि क़िस्मनि जो थींदो आहे। हिकिड़ो थींदो आहे सफ़र जो सदको, माण्हू घरों निकितो, पैसा खयां गाॾीअ में, चवंदे उम्मीद हूंदी आहे त केर बि रस्ते में मिली वियो, फ़क़ीर फ़ुकरो बीठो आहे, उहो हूंदो आहे जान जो, उहो माण्हू सफ़र जो सदको कंहिंखे बि ॾेई सघो था। ॿियो हूंदो आहे जान जो सदको, ॿियो हूंदो आहे जान जो सदको, उहो जान जो सदको तव्हां मुस्लमाननि खे ॾियो।
सफ़र जो सदको तहां कंहिंखे बि ॾेई सघो था। ज़कात जा पैसा सिर्फ़ मुस्लमाननि खां वठणा, मुस्लमाननि खे ॾियणा आहिनि, बाक़ी ख़ैरात खां मनो कान्हे का। ओ मुंहिंजा दोस्त, मां त ईअं चवंदुमि, जॾहिं भत जूं देगियूं लाहियो न, दुआ घुराए बसि कयो, जेके न थां खणी अचे बीहनि व, पहिरीं उन्हनि खे ॾियो। असांजी बदकिस्मत आहे, ओ फ़क़ीर न परते वेह, ओ फ़क़ीर परते वेह, सॼो राॼ खाई बसि कंदो आहे, पोइ जेके बचंदो आहे, हाणे फ़क़ीर अचो, ईअं पंहिंजे पाण ॾिनियार, छा हुननि खे तो जहिड़ो साहु रब न ॾिनो आहे? छा हो तोखां अल्लाह जे नाले था घुरनि या तो कंहिं ॿिए जे नाले था घुरनि? उन सुहिणे करीम रब जे नाले ते ॾे, ग़रीबनि खे ॾे, जेको तोखां वठण आयो आहे, पिनण आयो आहे। अल्लाह तोखे ॾिनो आहे तॾहिं त तोखां वठण आयो आहे, उनखे ॾियण में सुस्ती न कर। मां वरी थो चवां, ख़ैरात करी त जेॾी महिल ॾिसी त देगियूं लथियूं न, फ़क़ीर आयो, फ़क़ीर खे वेहारजां न, देर न कजा, जेको रब ॾियई उनखे ॾेई छॾिजां। ओबर फ़क़ीरनि खे न ॾे, कॾहिं ओबर पाण खां त मज़े जी ख़बर पवे। कॾहिं महबूब जो मीलाद कर, आए हाय वरी ॿिए दफ़े महबूब जे मीलाद मां जेके कणा बचनि न, कॾहिं उन्हनि कणनि खे खाई त ॾिस, कॾहिं उन्हनि कणनि खे खाई त ॾिस। इहो कंहिं कंहिं आशिक़ खे नसीब थींदो आहे। दीवाना ॾिठा अथऊं महबूब जे मीलाद में, ईअं पिया हलंदा आहिनि, माण्हुनि खे, अमीर करोड़पति माण्हुनि खे हथड़ा धोराईंदा आहिनि, दुरूद सलात हलंदी आहे, अखियुनि मां लुड़क पिया हलंदा आहिनि। उहे दाणा जेके बचंदा आहिनि, उहे खणी संभाले पाण खां, छो जे मुंहिंजे मुस्तफ़ा जा महिमाननि जा बचायल दाणा आहिनि। ऐं दोस्त, कॾहिं पाण खे हेठि कर। हिन दोस्त लिखियो आहे त औरत, अजीब सवाल आहिनि, जंहिंजो मुड़ुसु जेरो आहे त उहा औरत अछो रओ पाए सघे थी या न? महिरबानी सम्झ में कोन थी अचे त औरत खे हुकुम थियल आहे पर्दे जो, तव्हां चओ था त रओ पाए या न पाए। मां सादन लफ़्ज़नि में तव्हांजे सॼे सुवाल जो जवाबु ॾियां। तव्हां सां सिंधी जेके क़ौम आहियूं, उन्हनि वटि पर्दे जे लाइ इंतिहाई शइ कहिड़ी आहे? चओ बुरको, पर अछो। ॻाल्हायो, अॼुकल्ह टेडी दौर थी वियो आहे, थोरो पोइते वञो, अॼु बि अल्हम्दुलिल्लाह खोड़ सारा अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिन में उहो बुरके जो रंग अछो हूंदो आहे या ॻाढ़ो हूंदो आहे, ऐं जंहिंखे अछो बुरको पातल हूंदो आहे त सम्झो वेंदो आहे त केॾी न हया वारी औरत आहे। अदा इहो सम्झो वेंदो आहे या न, त केॾी न हयादार औरत आहे। अहिड़े दौर में बि पर्दे जो हुकुम ख़ुदा जो आहे, ख़ुदा जे महबूब जो आहे। औरत अॼु बि केॾो पर्दो करे रही आहे। जे अछो कपिड़ो नाजाइज़ हो त पोइ पहिरीं त हड़ीनि जा बुरका लाहियूं आहे न, असां छो पाइण ॾिना? इहो महज़ हिकिड़ो औरतुनि वीचारनि जो, औरतुनि जा वीचारनि जा अजीब ख़्याल हूंदा आहिनि। जंहिंजो मुड़ुसु मरी वञे, उहा अछो रओ न पाए, या जंहिंजो जोर हुजे अछो रओ छो न पाए? कंहिं मनो कई आहे? मुंहिंजा दोस्त अज़ीज़, ईअं कोन्हे को। अल्लाह जेको कपिड़ो ॾे हो पायो। कपिड़े जे लाइ सिर्फ़ु इहो हुकुम आहे, मर्द ऐं औरत लाइ अहिड़ो कपिड़ो पायो जेको तव्हांजे ओघड़ खे ढके, औरत जी इज़त खे ढके, मर्द जे ओघड़ खे ढके। ये अॼुकल्ह पैंट शर्ट जो कोन थो ॻाल्हायां, वरी माण्हू चिड़ी वेंदा। पैंट शर्ट नाजाइज़ कान्हे, पर जेॾी महिल निमाज़ में बीहे थो, ख़ुदि फ़ैसिलो कयो, रुकू थो करे, सजदा थो करे, त पुठियां कैमरा वांगुरु कोई फोटू थो कढे या कांच पातल आहे। सच ॿुध ईमानदारीअ सां, मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे हीअ पोशाक ॾाढी वणंदी आहे। अहिड़ी पोशाक पायो जेका तव्हांजे ओघड़ खे ढके, जंहिंमें तव्हांजो हया बरक़रार रहे। औरत अहिड़ी पोशाक पाए जंहिंमें हुनजी इज़त, हुनजो हया, हुनजो पर्दो बरक़रार रहे। बाक़ी रंगनि ते न अचो, अखरां जे विच जो बि अड़ी आहे, इश्क दी चाढ़ी मूल न चढ़ी आहे। पोइ चवण वारा त चई छॾींदा आहिनि त महरम महीने में रुॻी कारो कपिड़ो पायो, अछो न पायो। चवण वारा चवंदा आहिनि त तव्हां कारी कमीज़ न पायो। माण्हुनि खे छॾियो, पंहिंजे नियत ऐं पंहिंजे दिलि खे ॾिसो त तव्हां जेका शइ पाती आहे छाजे लाइ पाती आहे। अगरि तव्हांजी दिलि में सचाई आहे, अलाह कंदो तव्हांखे अजुर मिलंदो। अगरि तव्हांजे दिलि में ॿियाई आहे त पाण ॼाणो पंहिंजो कमु ॼाणे, बाक़ी काई मनो कोन्हे का। इहे माइनि वीचारनि जा हलो अञा भला खोलियो, टाइम वञे थो ओवर थींदो। असां वटि ॿहराड़ीअ में ख़ासि करे जंहिं वीचारी जो मर्द गुज़ारे वेंदो आहे, उन वीचारी सां त ज़ुल्म जी इंतिहा कई वेंदी आहे। हिकिड़ी कुंड में वेहारे छॾींसि, खट ते बि न वेह, खीर बि न पी, सुठा कपिड़ा बि न पाए, विंझ बि 10-15 ॾींहं। कंहिं तव्हांखे ॿुधायो आहे कहिड़ी शरीयत में लिखियल आहे?
औरत जो हे जेको मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पंहिंजे मुड़स जे वञण खां पोइ 4 महीना 10 ॾींहं जेको इद्दत काट, इन जो मतिलब छा आहे? बीमार थी त डॉक्टर ॾे बि न वञ। ओ ख़ुदा जा बाना ज़ुल्म न कयो। औरत इंसान आहे, उनखे तव्हां मंडीअ जी या पंहिंजे पीढ़ीअ जी पंहिंजी बकरी न समझो। अगरि इद्दत जे दौरान औरत बीमार आहे, बिल्कुलु डॉक्टर ॾे वञी सघे थी, लेकिन पंहिंजे मुहर्रम सां यानी भाउ सां गॾु वञे, पंहिंजे पीउ सां गॾु वञे, पंहिंजे मामे सां गॾु वञे, पंहिंजे नाने सां गॾु वञे, पंहिंजे ॾाॾे सां गॾु वञे। इस्लाम में जंहिंसां निकाह करणु जाइज़ नाहे उन सां गॾु वञी सघे थी, डॉक्टर ॾे वञी सघे थी, सफ़र में वञणो वञी सघे थी, कमकार लाइ निकिरी सघे थी। सिर्फ़ हुकुम आहे त उन औरत खे गैर ज़रूरी सफ़र खां मनो कजे। उहा औरत आम शादियुनि शूदियुनि में भला वेस वॻा न पाए वञे, छो त उन जे मथां मर्द जे हया जो हक़ आहे। इन करे 4 महीना 10 ॾींहं सुकून सां गुज़ारे। इन जे लाइ त ख़बर पए त उन जे पेट में अगरि उन मुड़स जे तरफ़ खां, रब जे तरफ़ खां का अमानत रखियल आहे त उहा ज़ाहिर थी पए। ऐं तव्हां सां जेको हिकिड़ी कुंड में वेहारे औरत खे कपिड़ा मटण न ॾींदा आहियूं वेझण, इहो ज़ुल्म आहे, नाजाइज़ आहे। ईअं ज़ुल्म न कयो। औरत कपिड़ा मटे, औरत वेझे सिंजे, पंहिंजे घर में हुजे। उहो इंसान अहिड़ी गर्मीअ में न कंहिं वेचारी खे ईअं तव्हां वाड़े छॾियो त मुड़ुसु त वियो पर उन वेचारी खे ज़िंदा तव्हां दफ़न करे छॾियो। छा छॾियो तव्हां हुन में? इन करे ॾाहा थियो। इहा ऐं ॿी बि हिकिड़ी नई ॻाल्हि ॾिठी अथमि, ॿुधी अथमि, टाइम वञे थो ओवर थींदो। 5 क्यों अलाए 6 क्यों अलाए इहो को जुमिलो ॿुधो अथमि त 5 क्यों अलाए ॿिचंडी, अजीब क़िस्म जूं हिकिड़ियूं ॻाल्हियूं। ख़ुदा जी कुदरत यादि रखो। असांजा मिट ने ॻोठ में हिकिड़े महीने में कज़ियो थियो, महीनो पूरो न थियो, ॿियो माण्हू वियो। ॿियो जो वियो त माइन अंदरि चोर पचोर कई त बा इहो 5 किन में अलाए कीअं माना 5 हफ़्ता न थिया वियो 5 किन में। इन खे क़बर में लाहे, इन खे किल कोका जेके हणनि उहे तव्हां कोका हणो। वरी ख़ुदा जी कुदरत हुननि को हिकिड़े खे हया, अञा 5 हफ़्ता पूरा न थिया त ॾे बा 3 हमराह भाॼी पियो। माइन चयो तव्हां कोका सही न, वॾा कोका खणो। पोइ कॾहिं कंहिं फ़क़ीर खे ख़बर पई, चयो ख़ुदा जो ख़ौफ़ कयो, अल्लाह जे अमर खे तव्हांजा कोका कोन था रोके सघनि। इहे महज़ औरतुनि जा ॼटका ख़्याल आहिनि। इन ॼटकनि ख़्यालनि में न अचो। क़ुरान पढ़ियो न, वलन युअख़िर अल्लाहु नफ़्सन इज़ा जाअ अजलुहा। अल्लाह जे तरफ़ खां जेका घड़ी मुक़रर आहे, तव्हां कुझु बि करे विझो, मुंहिंजे रब जे हुकुम सां इज़राइल खे अचणो आहे, उन जी अमानत रब ॾे वञणी आहे। यादि रखी छॾियो। इहे जेके 10 पंध आहिनि इहे फुज़ूल आहिनि, इन्हनि जी काई ज़रूरत कान्हे का। हा, अञा चौथी ॻाल्हि बि कयां। ग़रीब कंहिंजो कज़ियो थींदो आहे, पोइ अमीर को वञे त उनखे अजरक बि जाम मिलनि, उन जूं खमीसूं बि करण वारा जाम, उन जा टीझा बि करण वारा जाम, पैसा ॾियण वारा। ग़रीब वीचारो मौत ॼण वीचारो को बसि को ईअं लताड़े आया। ख़ुदा खे मञो, ईअं न कयो। अमीरनि खे पैसा ॾियणु या इहे पैसा वठणु इहा गंदी रस्म आहे। इन खां बचायो पाण खे। अजरक न हुजे त माण्हू छा जनाज़े नमाज़ ते न वञे? रओ न हुजे त माण्हू जनाज़े नमाज़ ते न वञे? इहे कुदियूं रस्मूं कढो, ख़तमु कयो। पंहिंजो को करीबी रिश्तेदार आहे, अगरि को पोती आहे अजरक आणे थो त ठीकु आहे, वरना आम माण्हुनि खे मनो करे छॾियो अजरक आणण खां। या अजर छो त इहा रस्म आहे, न हूंदी त माण्हू कोन ईंदा। पैसे वठण जो सिस्टम छॾियो। हा, अगरि को ग़रीब आहे, अगरि कंहिं ग़रीब जो कज़ियो थियो आहे त उनखे ॾियो, जेतिरो पुॼेव उनखे ॾियो। हुनजे घर जो कज़ियो थियो आहे, को मिसकीन ॾुखारो आहे, जीअं के 5-8 ॾींहं या कुझु वक़्तु उहे ग़रीबनि जी चुल्ह सुकून सां ॿरी सघे। अगरि अल्लाह खे राज़ी करिणो आहे त ईअं कयो, मदीने वारे खे राज़ी करिणो आहे त ईअं कयो। ग़रीबनि खे ॾियो, यतीमनि खे ॾियो, मिसकीननि खे ॾियो। रब मुंहिंजो चवणु तव्हांजो ॿुधणु क़बूल फरमाए। टाइम तमामु घणो थी वियो। अल्लाह ताला जी ज़ात तव्हां असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। मुंहिंजा सुञाण मां उथी कोन थो सघां, तूं हेॾो हेॾो कमु हाणे कयो। ॿिए दफ़े मुंहिंजा सुहिणा ॾाढो थकी चुका। ओ मुंहिंजा दिलबर, मां आयो कीअं हुआ मूंखे ख़बर आहे। तव्हांजे साम्हूं वेठो आहियां, पखो हले थो पियो। तव्हां मां वेतिरो कंहिंखे पघर कोन्हे जेतिरो मूंखे पघर आहे। मां अर्ज़ु कयो त अघारो मां ड्रिप लाहिराए आयो आहियां, सुभाणे वरी हणाइणी आहे। सिर्फ़ु तव्हां सां वाइदो कयो निभाइण आयो आहियां। कलाक जे एवज़ तक़रीबन 1.5 कलाक पौणा 2 कलाक ते खोड़ थी वियो। इंशा अल्लाह ताला नाराज़ न थी। अल्लाह ताला सिहत ॾींदो, वरी इंशा अल्लाह ईंदासीं त पोइ वरी कचहरी कंदासीं। अल्लाह से मुंहिंजो चवणु तव्हांजो ॿुधणु क़बूल फरमाए। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। कुल शरीफ़ पढ़ो। बिस्मिल्लाह।
दुआ घुरी पो सलातो सलाम थींदो लंगर वाहे न हाँ सलातो सलाम ला उथी बीहंदासीं थोड़ो थक भी लहंदो वरी पो लंगर जो खाइण जो मज़ो भी ईंदो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन मुझा करीम रब कुल शरीफ खैर खैरात जुमले जमायत जेको ही प्रोग्राम में पढ़ियो ॿुधो न सब सवाब तुझे बारगाह रब्बुल इज्जत में पेश कयोसीं मुझा साईं कबूल फरमा महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे नज़राने में हदियो पेश कयो मुझा मदीने जा घोट कबूल मुझे आका करीम अलैहिस्सलाम जमी अज़वाज मुतहरात औलाद रसूल असहाब रसूल हुजूर जी उम्मत जी तमाम शहीदन वलियन गौसन कुतुबन खुसूसन सैयदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह ताला महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी उम्मत जी तमाम ईमान वारन मर्दन ईमान वारन औरतन जी रूहानी के अल्लाह खुसूसन मरहूम मगफूर सामल फकीर हकलो जी रूह के ईसाले सवाब के सी अल्लाह कबूल फरमा मरहूम जी बख्शिश फरमा उन जा सगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमा उन जे कब्र के जन्नत जे बागन मां बाग बना उन जे पोयर जो खैर कबूल फरमा जेके कही आया हन उन जो अचन कबूल फरमा बुधण कबूल फरमा मु गुनाहगार जो बुधाण कबूल फरमा असा सभनी के दरे मुस्तफ़ा जी हाज़िरी नसीब फरमा सल्लल्लाहु तआला अला हबीबी सय्यिदना मुहम्मद व अला आलिहि अजमईन। सभई उथी भी हो सलातो सलाम।